अब मूं रखी हिकिड़ी वीसी मुंहिंजो दोस्त हो उनजी वीसी था रखूं माना महीने ते तुॾे 4,500 मोटरसाइकिल खुलंदई। अच्छा मुझे घणा मेंबर आहिनि? 200 मेंबर आहिनि। बाबा चलो ठीकु आहे। माना वीसी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे ख़बर अथई? माना तुंहिंजी जे कॾहिं बाइक खुली तूं बक़ाया पैसा कोन ॾींदे। अच्छा सही 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 सही। पर चई वीसी मतिलबु तुंहिंजो नालो पहिरियों मसीं करे कढी छॾींदासीं। मुंहिंजी त तमामु घणी सुठी ॻाल्हि आहे। पहिरियों नालो थो निकिरे त मतिलबु भली ॻाल्हि आहे न। चई पहिरियों नालो कढी पोइ बक़ाया वीसी तूं न ॾिजे। अच्छा माना मुंहिंजो नालो वीसी खुली है यहाँ पोइ मुंहिंजो नालो लिखंदो बाइक मुंहिंजी बक़ाया पैसा ख़तमु बसि आज़ादु। पोइ मूंखे चए तुंहिंजो नालो पहिरियों कढां थो। मूं चयो बसि चलो ठीकु आहे। पोइ पहिरियों नालो कोन लिखंदो। अड़े यार क़िस्मत जंहिंजी। लूण लूण गिह अटो मिर्च धाणा बटाटा गरम मसालो। बटाटा अची विया। हाणे मां अटो हिन वटि आहे कोन। न न न न न अटो कोन्हे। पोइ खणी ॿिए कंहिं घर में खणी अचंदासीं। रहो मां गिह बि हिन वटि कोन्हे। हा हा पोइ इहो वसीम खे चओ खणी अचे। हाँ सब मुद्दे बाहर रखे कीअं हलंदो कमु चओ चओ। हाँ पे वटि वियोसि मुंहिंजो चाचा हिनखे चओ के तरीक़े सां मुंहिंजो नालो कढे। आउं त भेण पैसा ॾेई ॾे आउं त ज़लील थी वियो आहियां। पोइ उन मूंखे चयो बाबा आउं छोकिरे खे चवां थो। छोकिरे खे घुराइनि चई बाबा हिन वीचारे जो कुझु बिलो कर का गाॾी ॾेई छॾे ॿियो हलाए। पोइ वीसी जेसीं निकिरे छोरे मञियो ई कोन फ्री हो। हेलो मुंहिंजी जीजी अम्मा अम्मा वॾी उखरी कोन्हे नंढी उखरी आहे। चओ त खणी अचां। जूसर मशीन बि आहे। जूसर मशीन खणी जा। पोइ जेको चओ ॿई खणी जा। ठीकु आहे अचां न मां। हा मुंहिंजी वीसी खुली सफ़ा आख़िर में। अच्छा ऐं ये गाॾी ये सीटी ये गाॾी मूंखे ख़बर घणे में पई? घणे में? तक़रीबन लखनि खां छुटी वई आहिनि। हाणे हिसाबु लॻाए वञ हाणे उते भी आउं अचां थो। ठीकु आहे। हलो मां अम्मा तो मामा गॾु कोन आयो न मूंसां गॾु। हिंदोरो मूंखां कीअं खटिबो? बाबा कमु घणो आहे माण्हू खपनि मूंखां अम्मा कोन खटिबो। हा बसि जेको सामान आहे खणियो थो अचां। हा जी जी मुंहिंजी जीजल मां जी जी। अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। साईं पाउ हला त सही आहे। वहीं केरु? आओ मिड़ी चोर आहियां। तो मेरी चोरी करण आयो। रमज़ान जो महीनो लॻो पियो मुझे यार थोरो घर जो सौदो सामान। ठीक है सर। अच्छा 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 हाँ ठीक है माशाल्लाह ठीक है। बाबा ये सामान जेको आहे सो हिते माणे छॾे वई हुई पिणे हथ कढ। अच्छा खणाए था लो बि आउं हू बि खणी अचां। हाँ वो भी खड़ी है। सही अटो रहिजी वियो। अरे लो लाए लाए अटो लाए अटो लाए अटो लाए। अच्छा इहो खणी लो बार बार बाहर था जो हैं ना चोर सामान ए सामान हथ कढ कौन तो खा कौन तो वञा तो
छोरा ही बाइक की गिरा भाई बाइक ओ अस्सलाम वालेकुम साईं 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 कड़ा खुशी खैर फाजल जो सोट नहीं फाजल फाजल सागी 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 फाजल सोटा है यार मिठाई कौन खरा यार फाजल तो कौन खा रही घट में घट तू तो खरा उनसे सोच रही ना छो मोटरसाइकिल यार हेतरो मोटरसाइकिल जी मिठाई कई बार फाजल जी है यार फाजल फाजल होती है हाँ यार जबर चाबी भी लगी भैया चाबी लगी पई है मिठाई थी थी हाणे मिठाई तो कुंदो खा रहा वाह 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 ना ये तो आए तो पुरानी है वीसीआर हो नी हाँ 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 वीसीआर के निकल दे तो मिठाई खपे ना मिठाई खपे नहीं तू फाजल जो दोस्त है ना मुझे दोस्त है हाँ तो मिठाई कराए आओ खानी वठी दो जा वठी दो अची? हींअर जानी तो वठी तरी खणी शाबाश अरे निभागा वो चोर हो चोर अरे मुझे पुफ्फे जो पुट्टो जो तो मोटरसाइकिल चाबी नहीं छड़ी चाबी सॼो मोटरसाइकिल नहीं छड़े ने केड़ी खबर तोखे खबर तोखे खबर